हफ़्तेवार प्रोग्राम शागिर्दनि जो शाह में तव्हां सभिनी खे भली का। शागिर्द साथियो, अॼु के प्रोग्राम जी शुरूआत करियूं था हिकिड़ी नंढड़ी वज़ाहत सां। ऐं वज़ाहत हीअ त असांजे प्रोग्राम जो नालो आहे शागिर्दनि जो शाह, पर इन जो मतिलबु इहो हरगिज़ न आहे त हीउ प्रोग्राम शागिर्दियाणियुनि जे लाइ न आहे, या असां हिन प्रोग्राम में अवां सां मुखातिब थींदा आहियूं। शागिर्द साथियो चई त इन जो मतिलबु इहो हरगिज़ न हूंदो आहे त असां को शागिर्दियाणियुनि खे विसारे वेठा आहियूं। लतीफ़ जो पैगाम हुजे ऐं औरत जो तज़किरो न हुजे, इहो थी नथो सघे। लतीफ़ जूं हीरोज़ आहिनि ई औरतूं। लतीफ़ औरतनि खे सूरमियूं करे पेश कयो आहे, ऐं उन जे पुठियां बि जेको पैगाम आहे सो हीअ त असांजे समाज में हींअर ताईं औरत खे बिन्हे कमज़ोर ऐं हीणो ॼातो वियो आहे, ऐं हीणो ऐं कमज़ोर करे रखियो बि वियो आहे। पर लतीफ़ सरकार उन हीणे ऐं कमज़ोर किरदार जे वसीले पंहिंजा वॾा वॾा मक़सद माणण जो पैगाम पहुचायो आहे। इहा ॻाल्हि असांखे सिर्फ़ु औरत ताईं महदूद करे बि रखण जी ज़रूरत न आहे। जेकॾहिं वसीह नज़र करियूं त हर हीणाई मक़सद को बि अहिड़ो कमु जेकॾहिं असांजे ज़हन में उन खे करण खां पहिरीं इहो ख़्यालु थो अचे त असां खां इहो घणो आहे या असां इन कम जे क़ाबिल न आहियूं, त पोइ असांखे लतीफ़ ॿुधाए थो त न अव्हां करे सघो था। हुन इहो ई उत्साह जो, जुरत जो ऐं हिम्मत जो पैगाम ॾिनो आहे। को शागिर्द जेकॾहिं सम्झे थो त हीअ शइ मूंखे सम्झ में नाहे अचणी, या बसि हीअ ॾुखी आहे, या आउं कीअं करियां, त इहा बि हिकु तरह जी हीणाई आहे जंहिंखे निंदण जी ज़रूरत आहे। क़ौम बि जेकॾहिं असां सोचूं था क़ौम जो भलो करण बि चाहियूं था, पर असां सम्झूं था त न ही क़ौम त ॾाढी कमज़ोर आहे, ॾाढी हीणी आहे, हिन जहिड़ी हीणी क़ौम दुनिया में ॿी असांखे नज़र ई नथी अचे, त पोइ बि लतीफ़ जेके औरत जा किरदार खयां आहिनि उहे असांखे उत्साहिनि था त औरत खां हीणो समाज में ॿियो को फ़र्द नाहे, ॿी का मख़लूक नाहे। पर ॾिसो त उहा औरत जबल जाॻे सघे थी, उहा नियाज़ ऐं निवड़त सां कंहिं बादशाह खे बि मच्छीअ जीअं पंहिंजी ॼार में फासाए सघे थी। उहा औरत जेकॾहिं पंहिंजे वतन सां मुहबत करे त उहा महलनि खे बि पंहिंजे
झूपन जे आॾो हीच पेश करे सघे थी, उहा औरत सोन ते सेण नथी मटाए सघे। त शागिर्द साथियो, अहिड़ा कई किरदार लतीफ़ मिसाल तौर पेश कया आहिनि असांजे साम्हूं, सिर्फ़ु हिकिड़ी जुरत पैदा करण जे लाइ, हिकिड़ी हिम्मत पैदा करण जे लाइ, ऐं लफ़्ज़ हीणाईअ खे असांजे ज़हननि मां कढे छॾण जे लाइ, ऐं उन जे लाइ जेको ख़ासि जज़्बो लतीफ़ हथियार तौर इस्तेमालु कयो आहे या जंहिंजो असांखे ॾस ॾिनो आहे, सो आहे इश्क़, चाह, पंहिंजी मिट्टीअ जो मोह, पंहिंजे वतन सां चाह, पंहिंजे मक़सद सां इश्क़। जेकॾहिं असांजे अंदर में पंहिंजे मक़सद खे माणण जे लाइ, पंहिंजी क़ौम खे जीआरण जे लाइ, पंहिंजे पाण खे सुधारण जे लाइ इश्क़ जो जज़्बो मौजूदु आहे, त पोइ असां सभु कुझु करे सघूं था। त शागिर्द साथियो, हीअ प्रोग्राम शागिर्दनि तोड़े शागिर्दियाणियुनि जे लाइ बराबरि आहे, ऐं असां जदीद दौर सां हम आहंग आहियूं, ऐं असां शागिर्दनि तोड़े शागिर्दियाणियुनि खे बराबरि बाहिम्मत ऐं बाशऊर सम्झूं था। शागिर्द साथियो, हाणे अचो त अॼोके बैत ॾे हलूं था। वाक़ुफ़ न वणकार जी, पाणी खयम न पाओ, जबल जलदायूं करे, तिख ॾेखारे ताओ, लॻे लुख लतीफ़ चए, माज़ूरियन मथा, उते ओॾो आओ, जित हो त एकली आहियां। हिन बैत में लतीफ़ सरकार ससुईअ जे सूरनि जो ज़िक्र करे थो। लतीफ़ सरकार ससुईअ जी ज़िबानी चवे थो, वाक़ुफ़ न वणकार जी, पाणी खयम न पाओ। यानी आऊं घर खां ॿाहिरि जेको झंग आहे उन जी वाक़ुफ़ ई न हुअसि, सो उन जे करे मूं को सामान सरो न खयो। जबल जलदायूं करे, तिख ॾेखारे ताओ। ऐं हाणे हीअ जेको जबल आहे सो मूंखे परेशान थो करे, मूंसां मसइला थो करे, ऐं मूंखे तकलीफ़ूं थो ॾिए। लॻे लुख लतीफ़ चए, माज़ूरियन मथा, ऐं तेज़ हवा साड़ींदड़ झोलो मूं कमज़ोर खे झटे रहियो आहे। उते ओॾो आ जित हो त हेकली आहियां। ऐं पोइ पंहिंजे होत खे पुन्हूअ खे सारींदे चवे थी त हिते जिते आऊं हेकली आहियां, उते मूं ताईं पहुच। शागिर्द साथियो, हीअ हिन बैत जी ज़ाहिरी माना आहे, जंहिंमें ससुई जबल झाॻींदे पंहिंजे पुन्हूअ खे यादि थी करे ऐं उन खे सारे थी, सॾे थी। हिन बैत में लतीफ़ सरकार जेको पैगाम थो ॾिए, तंहिंखे असां सम्झी सघूं था आसानीअ सां, जेकॾहिं असां ससुईअ खे सिंधी क़ौम सम्झूं। सिंधी क़ौम सदियुनि खां ख़ुशहाल रही आहे, सुख में ऐं ख़ुशियुनि में रही आहे। मोहन जे दड़े जे आसारनि मां बि
हार सिंगार जा सामान मिलिया आहिनि, नचणीअ जो मुजस्मो मिलियो आहे, रांदीका मिलिया आहिनि, पर उतां हथियार नाहिनि मिलिया। उतां ॾांद त मिलियो आहे जो धरतीअ खेड़े थो, पर उहो घोड़ो जेको जंग जो जानवर आहे उन जा सुंभ नाहिनि मिलिया। त हीअ क़ौम जेका सदियनि खां नाज़नि पली रही आहे, सा वणकार जी वाक़ुफ़ न हुई। तंहिंखे ज़माने जी जेका गर्दिश आहे उन जी वाव ई न लॻी। सो उन जे करे हाणे जबल थो जलदायूं करे, सो हाणे जबल जलदायूं करे तिख ॾेखारे था। सो हाणे कुझु हालात अहिड़ा आहिनि जो हीअ क़ौम ॾुखी सूरत हाल में आहे। लॻे लुख लतीफ़ चए माज़ूरियनि मथां, ऐं हाणे हर तरह खां ख़तरा आहिनि, तूफ़ान आहिनि जेके हिन क़ौम खे लोॾे धोॾे रहिया आहिनि। उते ओॾो आहे जित होत हेकली आहीं। हाणे हीअ सिंधी क़ौम तव्हांखे सॾे रही आहे। अव्हां बाशऊर साथियुनि खे, अव्हां सुध ॿुध सम्झ ऐं साञा रखंदड़ साथियुनि खे सॾे रही आहे त हिते अचो ऐं मुंहिंजी हिमायत करियो, जिते आउं हेखली आहियां पूरी दुनिया। त शागिर्द साथियो, जीअं त अव्हां असांजी ईंदड़ विख आहियो, अव्हांखे ई हिन क़ौम जो कांध बणिजणो आहे। सो लतीफ़ जे हिन बैत जे ई वसीले असां अव्हांखे उहो पैगाम था ॾियूं त पढ़ो लिखो, महिनत करियो ऐं पंहिंजी क़ौम जे अहजनि उल्कनि जो बि शऊर रखो, मसइलनि जो इदराक रखो। इहे मसइला अव्हांखे हल करणा आहिनि, ज़माने सां तव्हांखे हलणो आहे। सो महिनत करियो ऐं अॻिते खां अॻिते वधो। शागिर्द साथियो, हाणे अचो त शागिर्द साथियुनि जे मोकिलियल उन्हनि बैतनि खे ॿुधूं था जेके हुननि असांखे मोकिलिया आहिनि। अच्छो पाणी लुड़ थियो कालू रो कुंगन, ईंदे लज मरन तैं सर मथे हंजड़ा। पढ़ियो था पढ़न करन कीन कुलूब में, पाणा ॾोह चढ़न जीअं वर्क विराइन वितरा। शागिर्द साथियो, अव्हां बैत ॿुधा, यकीनन अव्हांखे पसंदि आया हूंदा। अव्हां बि पंहिंजे आवाज़ में बैत रिकॉर्ड करे असां ॾे हिन नंबर ते व्हाट्सएप करियो। असां पंहिंजे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु कंदासीं। अव्हांखे असांजो प्रोग्राम पसंदि आयो हुजे त हिन खे लाइक कंदा, कमेंट कंदा, शेयर कंदा, ऐं चैनल जेकॾहिं सब्सक्राइब न कयो हुजे त उहो कंदा। हिन प्रोग्राम खे सिंध जे हर शागिर्द ताईं पहुचाइण में असांजी मदद कंदा। सदाईं जे लाइ जिए लती।